बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु सोचियोसीं त पाणी जी सूरत हाल जेका मटियारी में बकौल मटियारी वासियुनि जे त इलाही ख़राबु आहे, उन ते कुझु प्रोग्राम कयूं ऐं कुझु हक़ीक़तूं मालूम कयूं त आख़िर हक़ीक़त आहे छा, पाणी जी खोट केतिरी आहे। त इन लाइ आउं पाण हिते अॼु पुनो माइनर ते मौजूदु आहियां। हिते पाणी बेसिकली छा सूरत हाल आहे छा कोन्हे उन जो त पाण खे ज़ाहिरी आहे अपडेट असां जो हिते जो इंचार्ज आहे दिलशाद सुबो पोटो, उन सां ॻाल्हायूं था ऐं उन खां पुछूं था त आख़िर प्रॉब्लम आहे किथे, पाणी जी खोट घटिताई आहे कोन्हे, या पाणी जिथे अचे पियो या कहिड़नि कहिड़नि इलाइक़नि में अचे पियो, त हुन खां पाण अपडेट बि वठूं था। ऐं इन खां अलावा अगरि को दोस्त कमेंट्स में को सवाल करे सघे त करे सघे थो। अस्सलाम वालेकुम दिलशाद साईं। वालेकुम अस्सलाम। दिलशाद साईं जी जी दिलशाद साईं इन जे बारे में कुझु ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं साहब सां इस्तेमालु कयो ऐं स्कीमूं असांखे हैंडओवर कयूं त उन में असांजी कोशिशि हुई ॾींहुं राति ऐं शहरनि एप्रिशिएट कयो, असां पाणी पहुचायो बि। ऐं हींअर अल्हम्दुलिल्लाह कुझु दोस्तनि खे शिकायत आहे ऐं बिल्कुलु जाइज़ शिकायत आहे, पाणी उते कोन पियो पहुचे, पर उन पोयां हिकु मुहरकात आहिनि। जीअं ॾिसो न, पाणी त असां पौंडनि में पंहिंजनि तलाहनि में स्टॉक करियूं था, पर उन जे लाइ एरीगेशन जो हुअणु ज़रूरी आहे। जेतिरी असांजी एफर्ट्स आहिनि ओड़ियूं एरीगेशन जूं हुजनि। अढाई 3 फुटनि ते जेसिताणी शाख न बहंदी तेसिताणी असां वटि ग्रेविटी ते पाणी न चढ़ंदो। हींअर बि मुसलसल आउं सम्झो चोथों ॾींहुं हो, 4 ॾींहंनि खां मुसलसल शाख बंदि हुई। शहरनि पे विज़िट कई हुई, उन ॾिठी बि हुई त वाक़ई तर पई हुई, माना हली कोन पियो। वरी राति 3 बजे चेयरमैन साहब एफर्ट्स वरिता हुआ, DC साहब खे रिक्वेस्ट कई थी। उन खां पोइ वञी राति जो सुबुह असांखे चयूं मगरिब में लाइ कोन हली, राति जो लेट नाइट में असां शाख ते हुआसीं ऐं उन में रज़ा खे शाबत हुजे, रज़ा में माना उहो राति जो उते वेठो, असां जेको पाणी वरी बि सिक्योर कयो। हाणे सुबुह थियो त पाणी वियो हलियो। हाणे पाणी वञण खां पोइ असांजा पौंड ख़ाली थींदा पिया वञनि। हाणे इन में एरीगेशन वारनि जो वॾो अमल दख़ल आहे। जेसिताणी शाख नथी खुले तेसिताणी असां पाणी नथा स्टॉक करे सघूं। ॿियो ऑप्शन असां वटि आहे बोर। ज़मीन जो पाणी असां वटि माना एतिरो आहे जो असां 12 जी खां 18 जी सप्लाई शहर में ॾियूं था। असां बोर में केतिरो बनाईंदासीं त वधि में 5 खां 6 इंच जो पाणी खणी सघूं था, त डेफिशिएंसी इलाही आहे। चेयरमैन साहब असांखे सख़्तु हिदायतूं कयूं आहिनि पाणीअ जे हवाले सां, सफ़ाई ॾे था त इन्हनि में को कमी कोन्हे ऐं अल्हम्दुलिल्लाह असीं इन में ॾींहुं राति करे सुबुह खां वञो असांजो फजर जो टाइम थियो वञे इन ई शहर जे पाणीअ जे पोयां टुरूं था। त 4 ॾींहं असांखे पहिरीं लाइट जो इशू त मशीन जेको असांजी हली कान पई 75 हॉर्स पावर जी आहे, उन में ईअं थियो जो ट्रिपिंग पई थी, त वोल्टेज सही कोन पिया। जिन ते शहरनि मूंखे राब्तियाब कया फ़ोननि ते, उन्हनि खे आउं फ़र्द में ॿुधाईंदो आहे वक़्तनि वक़्तनि त यार हीउ मसइलो आहे। त पोइ उन में हाणे जेकर वापडा वारनि जो असां साथ न हूंदो, एरीगेशन वारनि जो साथ न हूंदो, त पोइ इहे जेके स्कीमूं आहिनि बेमैन आहिनि। जेसिताणी असां सां इहे न जुड़ियल हूंदा न तेसिताणी शहरी सप्लाई मूंखे मुअतली रहंदी। पोइ असां पंहिंजा जेके सोर्सिस आहिनि उन तहत असां कुझु कयूं था। पर हींअर तव्हां बीठा आहियो कन्फाइंड शाख ते, पाण माडूल ते बीठा आहियूं, ॾिसी सघो था त पाणी पर हीअ जेका 3 फुट 2.5 फुट जी मैडम हुजे उहा हीअ तमामु सो इहे थोरा आहिनि मसइला जिनजे करे थोरो पाणी जो आहे शहर जी शिकायत थी आहे। सो माना इन ॻाल्हि ते चेयरमैन साहब ऐं टाउन ऑफिसर साहब असां 3 बजे राब्ते में पोइ एरीगेशन वारनि सां ॻाल्हाइणो आहे त जेकर वापडा तॾहिं बि असां ॻाल्हाईंदा त असां पंहिंजे वॾी कोशिशि आहे त हुनखे हीअ हिकिड़ी 2 ॾींहं जी शिकायत हुई जंहिंजे करे वोल्टेज ख़राबु आहे ऐं हींअर वरी शाख जी सीज़न कान्हे, शाख सीज़न कोन्हे। महिरबानी करे पीअण जो आहे ऐं पाणी पीअण कंहिंजो बंदि करणु माना इहो गुनाह आहे। अचो तव्हांखे हीअ अथव हैदराबाद पाइप लाइन जेका सॼी विछाए
2008 खां वठी इलाही सोशल माण्हुनि उते इंटरव्यूज़ कया आहिनि हिन शइ ते ऐं उन्हनि जे लिख पढ़ कई पर अलाए छा आहे ऐं दावा सां चेयरमैन साहिबु बाक़ाइदा इहो डी सी साहिब खे चयो असांजी जेके फंड वग़ैरह आहिनि तव्हां पाण रखो असांजे थर्ड पार्टी कयो इहे हैदराबाद ब्रांच 15 खां 20 ॾींहं में असीं एक्टिव करे तव्हांखे ॾेई सघूं था जेकर असांजी हीअ हूंदो न अनटचेबल पाणी हूंदो जेको वाह मां उते हीअ साईं बंदि आहे 2008 खां हीअ तक़रीबन स्कीम लॉन्च थियल आहे हा त अञा ताईं माना असां पाणी जो खोड़ो छा वजह आहे हिन जी वजह त हाणे इहो इदारे जा जेके पब्लिक पर असांजे नज़र में त ॿियो हिन में का बि रॉकेट साइंस आहे कान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जेके फंड्स आहिनि उहे हिन ते इस्तेमालु थींदा ऐं जेको हुते आहे वाह उते जेको सिलसिलो आहे मोटरनि जो या ही उन में लाइट मटियारी लाइन जी लॻी वञे तव्हां सम्झा थो त हीअ करे सघूं था उन खे बि कवर करे सघूं था त इहे शयूं आहिनि आऊं सभिनी दोस्तनि खे बि ऐं जेके बि माण्हू आहिनि वसंत यारा उनखे आऊं रिक्वेस्ट कंदुसि जे अगरि के बि तव्हांखे एफर्ट्स ऑफिसर सां कंहिं मिनिस्टर सां पी एम ॻाल्हाइणो आहे त इन महिरबानी करे हैदराबाद ब्रांच खे रखो पिया त नथा सम्झो त अगरि इहे इतलाऊं या इहे जेके बि मामला आहिनि हिते जे MPA MNA ताईं इहे शयूं पहुचणु त पॉसिबल आहे मामिलो हल थी वञे साईं बिल्कुलु कीअं कोन थींदो ऐं सम्झा नौजवान क़यादत आहे हींअर जीअं MPA साहिबु आहिनि जीअं इहे इशूज़ हिननि हाईलाइट कया आहिनि सम्झो था त इन मामले ते चेयरमैन चाहे कहिड़ी पार्टी जो हुजे MNA चाहे कहिड़ी पार्टी जो हुजे MPA चाहे कहिड़ी पार्टी जो हुजे अगरि हिकिड़े पेज ते विहंदा त मसइलो हल थी वेंदो बिल्कुलु साईं छो कोन थींदो एफर्ट वरिती आहे चेयरमैन साहिबु इन बारे में कुझु ख़बर आहे तव्हांखे साईं बिल्कुलु ॻाल्हि ॿोल थी आहे DC साहिबु जेको पहिरियों हुयो उन सां ख़बर चार थी उन कुझु फंड्स ॿुधाया पिया त हीअ मूं रखिया आहिनि हिन हेड में पर उहो वियो हलियो वरी हीअ जेको DC साहिबु आयो आहे इन जी बि शेख साहिब वॾी असां तारीफ़ ॿुधाई ऐं ॿुधी आहे ऐं असां सां जेको ॿ टिनि कमनि में थोरो असांजी हेल्प कई पिए चेयरमैन साहिबु काफ़ी दफ़ा मीटिंग कयूं आहिनि तव्हां चओ हीअ असल में जेका हैदराबाद ब्रांच आहे इहा MNA या MPA जे लेवल जी स्कीम आहे त उन लेवल ते जेकर उहे माण्हू हिन में लुक आफ्टर कंदा न ऐं सम्झा थो हीअ पाणी पीअणु अलाह साईं खे ॿियो असांजा सभु गुनाह जेके बि आहिनि न उहे हूंदा पर पाणी पीअण जो न हीअ असां अॼु खटियो त अलाह साईं भला इन कम जे सदिके असांजी बख़्शिश फरमाए सघे मफ़रत अच्छा हाणे ताईं सम्झो था त हिकिड़े ॿिनि ॾींहंनि में पाणी जी पोज़ीशन बहितर कोशिशि असांजी कोशिशि आहे जीअं पन्नू माइनर फुल शाख वही त तव्हां ॾिसो ट्रैक्टर बि रखंदा ऐं मुफ़्त में कोन थो हले तक़रीबन 100 लीटर डेली था इहो आहे असां त चेयरमैन साहिबु इहो जेको थो पंहिंजे गीत ते पार विधो आहे हा त कम त माना आहिनि पर मक़सदु ॻाल्हि जो असां चऊं था त वॾियूं जेके पार्टीज़ आहिनि जेके MP MNA उनखे रिक्वेस्ट आहे त ख़ुदा थोरो हिन में असांजी हेल्प कयो ऐं पाणी पीअण जो मखलूक ख़ुदा जो कमु आहे शहरनि लाइ को मैसेज तव्हांजे तरफ़ां ऐं पाणी बचाइण लाइ का अपील हा साईं असांजे शहर में ॾिसो काफ़ी सारा अहिड़ा कनेक्शन आहिनि जंहिंजा माण्हुनि जे घर में 2-2 कनेक्शन आहिनि ऐं ज़ाया बि पाणी थिए हिकिड़नि माण्हुनि जो मोटर 24 कलाक जेसि ताणी लाइट आहे पियो हले लाइट बंदि आहे त पोइ बंदि थी वियो हाणे उहा अलाए सोलर सिस्टम आहे या का ॿी आहे त टांकियूं ईअं उथियूं त उनजे करे जेके वीचारा आहिनि न सफ़ा पुठिते पहले पोयां इलाइक़नि उन्हनि खे पाणी नथो पहुचे असीं थोरो ॿिए जो ख़्यालु रखंदासीं न ऐं सम्झा थो कुझु असांजो ओवर माना बिल बि ॾाढा रहियल आहिनि इलीगल कनेक्शन्स पिया आहिनि पर असां उन्हनि खे नथा फ़िलहालु छॾियूं पर असीं था थोरो अहिड़ो अहसासु कयूं पाणी वारे जो अहसासु कयूं त आउं पाणी खणा थो पहिरीं हू वञे त इहो कंदासीं त सभिनी हंधि इनशा पाणी पहुचंदो ऐं प्रेशर ठहंदो बि ऐं पाणी सभिनी खे पहुचंदो सम्झो था त जेके पुछड़ी वारा आहिनि या जेके मथां जा इलाइक़ा आहिनि हेठिनि माण्हुनि जे करे थोरो उहे अज़ाब में आहिनि साईं बिल्कुलु आहे बिल्कुलु 100% आहिनि मोटर पिया हलनि अॻियां पाणी नथो हले सम्झो था शहरनि खे थोरो अहसासु करणु खपे बिल्कुलु करणु घुरिजे हीअ ॾिसो न स्कीम पोछड़ीअ में आहे जीअं हीअ पाण मुंहुं था रखूं त बाकेल कोटा पोछड़ी था सम्झूं जे बाकेल कोटा फ्रंट था सम्झूं त हीअ एंड आहे
त इन ट्रेल में इन में फ़र्क़ु आहे इन करे महिरबानी करे डिज़ाइन थियल आहे उन ई जॻह ते इहा स्कीम हूंदी इन खे चोरियो नथा सघूं पर थोरो पाणी खे सिक्योर करियो पाणी जो क़दुरु करियो त जीअं असां पाणी ॿियनि ताईं पहुचायूं सभिनी खे हक़ बराबरि मिलंदो वॾी महिरबानी दिलशाद साईं महिरबानी व्यूअर्स तव्हां ॿुधी दिलशाद सुबुह पुट जूं ॻाल्हियूं बिल्कुलु ऐं सम्झां थो 100% इन्हनि जूं सही आहिनि ऐं हिननि जी कोशिशि पूरी हूंदी आहे त शहरियुनि खे जेतिरी सहूलियत थी सघे असीं ॾियूं ऐं उमेदु कयां थो त हिकिड़ी नंढड़ी कोशिशि जेका मुंहिंजी उहा तव्हां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी उहे दोस्त जेके MNA MP ताईं पहुच रखनि था अगरि हैदराबाद वारी लाइन जो को मामिलो उन्हनि ताईं पहुची वञे त आउं सम्झां थो मटियारी जो 90% मसइलो ख़ासि करे पाणी जो हल थी वेंदो इन उमेद सां ख़ुदा हाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे इन प्रोग्राम खे शेयर ज़रूरु कंदो मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो वरी के ॿिए प्रोग्राम सां तव्हां सां गॾु हूंदासीं अल्लाह हाफ़िज़